अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में अॻकथी करण वारा आहियूं। दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी किस्त नंबर 83 तव्हां ॾिठी त हिन में कमदार ख़ुदनि खे मारींदा आहिनि। दोस्तों, कमदार ख़ुदनि खे मारण वारा केरु आहिनि ऐं मराइण वारा केरु आहिनि, इहो बि तव्हां ॾिठो। दोस्तों, कमदार ख़ुदनि खे माराइण वारा त ओठे वारा आहिनि ऐं मारण वारा खैरू वारा आहिनि। दोस्तों, खैरू वारा जीअं बि कमदार ख़ुदनि खे मारींदा आहिनि त ऐं उनखां पोइ रबन ऐं राणे वारा उन जी लाश मथां पहुची वेंदा आहिनि। दोस्तों, जीअं ई ॾिसंदा आहिनि त कमाल ख़ान जा माण्हू उन्हनि खे नज़र ईंदा आहिनि ऐं रबन राणे वारा भॼण लॻंदा आहिनि। दोस्तों, कमाल ख़ान जा माण्हू रबन ऐं राणे वारनि खे ॾिसी वठंदा आहिनि। दोस्तों, हिन खून जो इल्ज़ाम रबन राणे वारनि जे मथां साबित थींदो या वरी ओठे वारनि जे मथां या वरी खैरू वारनि जे मथां, इहो हाणे ॾिसंदासीं अचण वारी किस्तनि में त इन खून जो इल्ज़ाम कंहिंजे मथां साबित थिए थो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कॉमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।